प्यारा ॿारो, बाजी गुलबनू जी तरफ़ां तव्हां सभिनी खे भलीकार। तव्हां ॿुधी रहिया आहियो दिलचस्प अखाणियूं। अचो त अॼु जी अखाणी ॿुधूं ऐं लुत्फ़ अंदोज़ थियूं। साउल जी तब्दीली। ज़मानो शागिर्दी वारो। रसूलनि जा कम 9 बाब। ज़मानो शागिर्दी वारो। रोकण। ज़मानो शागिर्दी वारो हिस्सो पहिरियों। अॼु असां रोकण जी निशानी खे ॾिसंदासीं। छा हू चरियो आहे? हू रोकण वारे निशाने वटां तमामु तेज़ी सां गुज़री वियो। थी सघे थो हू जल्दी में हुजे। बाइबल में असां हिकु शख्स बाबति पढ़ूं था जेको जल्दी में हो। हुन जे बारे में को बि न ॼाणींदो हो। हर को उन खां डिॼंदो हो। हू क़त्ल जो इरादो रखंदो हो। बेगुनाह माण्हुनि ते ज़ुल्म कंदो हो। असां हर मसीह खे ख़त्म कंदासीं। हर उन शख्स खे जेको चवंदो आहे त यसू खुदा जो पुटु आहे। अचो दमिश्क हलूं। हू औरतनि ऐं मर्दनि खे गिरफ़्तार करणु चाहींदो हो। सरदार काहिन हुनखे ईअं करण जी इजाज़त ॾिनी हुई। साउल तेज़ी सां हली रहियो हो, पर ओचितो हू रुकिजी वियो। आसमान मां हुन ते नूर चमकियो। साउल, साउल, तूं मूंखे छो थो तंग करीं? मालिक, तूं केरु आहीं? मां यसू आहियां, जंहिंखे तूं ॾुख ॾेई रहियो आहीं। उथी बि दमिश्क वञ ऐं उते तोखे पतो पवंदो त मां छा चाहियां त तूं करीं। साउल सां जेके माण्हू हुआ उन्हनि बि आवाज़ ॿुधियो। उन्हनि खे कुझु नज़र न आयो। जॾहिं साउल उथी बीठो थियो, हू अंधो हो। हुन जा साथी हुनखे शहर में वठी विया। यसू साउल खे रोकियो। जॾहिं हुन महसूस कयो त हू ग़लति रस्ते ते हली रहियो हो, हुन सम्झो त हू खुदा ते ईमान रखे थो, पर ही सच न हो। मसीह का सिवाय असां सभु ज़िंदगी जे ग़लति रस्तनि ते हली रहिया हुजूं हा। असां उन रस्ते ते हुजूं हा जेको आसमान ॾांहुं नथो वञे। ही ख़तरे वारो रस्तो आहे। उन्ही करे यसू साउल खे रोकियो ऐं उन सां गॾु ॿियनि खे बि। मूं कॾहिं नूर न ॾिठो आहे। खुदा जा रोकण जा इशारा हर के लाइ मुख़्तलिफ़ थी सघनि था। ही को हादसो थी सघे थो या का बीमारी। मिसाल तौर ही तव्हां लाइ कीअं हो? मुंहिंजे लाइ रोकण जी निशानी हिकु कलाम हो। खुदा अक्सर माण्हुनि खे बि रोकण जी निशानी बणाए ॿियनि माण्हुनि लाइ इस्तेमाल करे थो। ऐं पोइ साउल सां छा थियो? हुन इक़रार कयो त हू ग़लति रस्ते ते हली रहियो हो ऐं पोइ हुन दुआ कई। 3 ॾींहंनि खां पोइ हिकु माण्हू हुन खे मिलण आयो। मुंहिंजा प्यारा दोस्त साउल, मसीह खुदावन मूंखे तो वटि मोकिलियो आहे त तूं ॿीहर ॾिसे सघीं। रूहल कुदस सां भरिजी वञ, जेको सॼी ज़िंदगी लाइ तोखे ताक़त ॾींदो। उन वक़्तु साउल खे ॿीहर नज़र अचण लॻो। ऐं पोइ इहे मसीही जिन खे हू क़त्ल करणु चाहींदो हो, इहे हुन जा सभ खां बहितरीन दोस्त बणिजी विया ऐं हू ॿियनि तमामु माण्हुनि खे यसू वटि वठी आयो ऐं उन्हनि खे बि सही रस्तो ॾेखारियो। ठीकु आहे ॿारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।